अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरिया पांत साण सेड़े आऊँ तव्हां मुखातिब अख्तर तबस्सुम सलाम क़बूल पवे। जी हाँ दोस्तों, हमेशा जहाँ तव्हां के नए मौजू से मुखातिब थींदो आहियां। मुंहिंजी अॼु जी कहाणी आहे। उन कहाणी की तरफ़ वञण खां पहिरीं तव्हांखे निमाणी अल्तजा तो मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कजो, अख्तर तबस्सुम जा ऑफिशियल पेज के फॉलो कजो, पंहिंजे दोस्तन सां शेयर कजो, लाइक कमेंट ॾिजो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। साईं मुंहिंजा धाड़ेलनि जो हिकु टोलो फुरजे इरादे सां अहिड़ी जॻह ते पए थो जिते खजूर जा 3 वण हुआ। एक वण उन में खुश्क यानी बग़ैर खजूर जो हो। धाड़ेलनि जे सरदार जो बयान आहे, मूं ॾिठो त हिकु झिरकी मेवे वारे वण तां उॾरी खुश्क वण ते वेठी आहे ऐं थोरी देर खां पोइ उॾी मेवे वारे वण ते आई आहे ऐं ईअं पोइ उतां उॾरी ॿीहर उन खुश्कीअ वारे वण ते आई। अहिड़ी तरह उन झिरकीअ तमामु घणा चकर लॻाया ऐं तैजब विचां खुश्क वण ते चढ़ी वियुसि त छा ॾिसां थो त उते हिकु अंधो नाग मोह खोले वेठो आहे ऐं झिरकी उन जे मुंहं में खजूर रखी वञे थी। इहो ॾिसी मां रोई पियसि। अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ु कयो त हे मुंहिंजा पालणहार, हिकु तरफ़ हिकु नांग आहे जंहिंखे मारण जो हुकुम आहे, पर जॾहिं तूं उन जूं अखियूं वठी छॾियूं त उन जे गुज़ारे जे लाइ हिकु झिरकी मुक़ररु फरमाए छॾी। ॿिए तरफ़ मां तुंहिंजो मुसलमान बानू हुजण जे बावजूदु मुसाफ़िरनि खे डिजारे धमकाए फुर करियां थो। उन वक़्तु ग़ैब मां हिकु आवाज़ु ॿुधण में आयो, ए फलाना, तौबा जे लाइ मुंहिंजो दरवाज़ो खोलियल आहे। इहो ॿुधी मूं पंहिंजी तलवार टोड़े छॾी ऐं चवणु लॻुसि, आऊं पंहिंजे गुनाहनि खां सची दिलि सां तौबा कई। मां पंहिंजनि गुनाहनि खां तौबा कई। पोइ उहो ई ग़ैबी आवाज़ु ॿुधण में आयो, असां तुंहिंजी तौबा क़बूल करे छॾी आहे। जॾहिं पंहिंजे साथियुनि वटि अची मां इहो वाक़ियो ॿुधायो त चवणु लॻा, असां बि पंहिंजे प्यारे पालणहार सां सुलह करियूं था। पोइ उन्हनि बि सची दिलि सां तौबा कई। सभु हज जे इरादे सां मक्का मुकरम जे तरफ़ हलियासीं ऐं 3 ॾींहं सफ़र कंदे हिकु ॻोठ में पहुतासीं त उते हिकु नाबीना पोड़ी औरत ॾिठी जेका असांजे सरदार जो नालो पुछणु लॻी त छा हिन काफ़िले में इहो बि आहे। मूं अॻिते वधी करे चयो, जी हा, इहो मां ई आहियां, चओ छा ॻाल्हि आहे। पोड़ी उथी ऐं घर जे अंदरां कपिड़ा खणी आई ऐं चवणु लॻी, कुझु ॾींहं थिया त मुंहिंजो नेक पुटु इंतकाल करे वियो आहे। इहे उन जा कपिड़ा आहिनि। मूंखे 3 रातियूं लगातार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख्वाब में तशरीफ़ खणी आया ऐं तुंहिंजो नालो वठी इरशाद फरमायूं त हू अची रहियो आहे, ही कपिड़ा उनखे ॾेई छॾिजो। मां उन खां मुबारक कपिड़ा वरिता, पाए करे पंहिंजे साथियुनि सां गॾु मक्का मुकरम जी तरफ़ रवानो थी वियसि।